So-called human. Oh, human. So-called human.
God created men and animals too. He gave us all the same rights to defend the weak. He made us strong, not to hurt them and do them wrong. Why are we blinded to the fact that indeed we treat them with cruel hand? They who are our kith and kin, we torture them and tear their skin. Oh, human, so-called human. Oh, human, so-called human. How can we allow choppers to pierce their throat? What if I was in the place of that goat? They cry in pain when pulled for slaughter. Why do we take away from them their laughter? Their blood splashed all over the floor. Oh, why do they have to suffer, the ones I adore? The cow looks on as they take her calf. Go save her if you have a mother's heart. Oh, human, oh, human, so-called human. Oh, human, so-called human, so-called human. We love our children, so do animals. Let us stop all killing. I would appeal to you kindly to observe the 25th of November as a meatless day. 25th of November is a day to remember. It is meatless day. Please do observe 25th of November. हम शाकाहारी बन के भगवत स्वरूप पूज्य साधु वासवाणी जी को सच्ची श्रद्धांजलि दें, यही मैं आप सबको प्रार्थना करता हूं. Stop killing any form of life is wonderful. It is really necessary. Millions of the people world over are celebrating this day as Meatless Day, as a tribute to the great saint Sadhu Vaswani ji. The 25th of November is a day to remember. It is a meatless day. Oh, human, so-called human. Oh, human, so-called human. What's wrong with the world, Dada? People need to wake up and see, Dada. They don't understand that animals feel trauma, and by eating them we generate our own karma. If we want to make the world a better place, we should start with the things we put on our plate. 25th November is the date. Spread the love and eradicate all the hate. Come on. People killing, creatures dying. They are hurting, they are crying. Get the violence to decrease, so they can live their lives in peace. Dada, 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 help us, send some guidance from above. 'Cause people got me questioning, where is the love? Where is the love? Where is the love? Where is the love? The love, the love. Whatever
Whatever happened to the values of humanity? Whatever happened to the fairness and equality? Instead of spreading love, we're spreading animosity. Lack of understanding leading us away from unity. Dada G's vision of a new world is full of peace and harmony unfurled. Let's make this our reality, living in fearless unity. People killing, creatures dying, they are hurting, they are crying. Get the violence to decrease, so they can live their lives in peace. Dada, 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 help us, send some guidance from above. These people got me questioning, where is the love? Sing with me, y'all. Go pledge, go pledge. For all the innocents who can't speak, we may be strong, but they are weak. So let's think about what we eat and choose to stay away from meat. श्री सुखमनी साहिब अष्टपदी 15 पौड़ी 4। मन मूरख काहे बिल लाइए, पुरब लिखे का लिखिया पाइए। दुख सुख प्रभु देवनहार, अवर त्याग तू तिसै चितार। जो किछ करे सोई सुख मान, भूला काहे फिरे अजान। कौन बसत आई तेरे संग, लपट रहो रस लोभी पतंग। राम नाम जप हृदय मान, नानक पत से ती घर जाय। ए मूरख मना, छो पियो थो विरलाप करी। पूरब लिखे जे लिखत हिसाब मौजूब सब कुछ थो पाई। दुख सुख जो ॾींदड़ प्रभु आहे, न ॿियो को बि आहे। तंहिं करे तूं ॿियो सभु त्याग कर, उन प्रभुअ खे ई चित में यादि कर। जेकी प्रभु करे उन में ई पंहिंजो सुख करे ॼाण। भुलियल थी छो पियो भिटकी ऐं नादान। कहिड़ी वस्तु तोसां गॾु आई आहे, पोइ लोभी पतंग वांगुरु माया जे रस मोह सां छो सो प्रीत पाती आहे। राम नाम जप हृदय में हाण, त पंहिंजे सचे घर अलख धाम में वञी पाई मान। मन प्रबोध नायका 12 ताईं। राम नाम संगी साथी, ॿियो न कोई मददगार। नूरी गोबिंद गाए मना रह, रोज तू होशियार। जनक व्यो रावण व्यो, व्यातरे शिवीर। नूरी गोबिंद गाए मनानत, वेंदे विच सीर। जमशेद व्यो दारा व्यो, व्यो सिकंदर शाह। नूरी गोबिंद गाए मना आहे, सबिन जी हरा। व्या पैगंबर पीर व्या,
वड्डा शायर है शेर। नूरी गोबिंद गाए मना काल न करे देर। नूरी गोबिंद गाए मना काल न करे देर। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वेर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे थो पके निश्चय वारो। मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेत जारे, ऐं चिंता खुशी का न्यारो। हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो। फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष, त्यागे थो जो भलो ऐं बुरो। चिंता रहित जो न उमेदूं अॾे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। शत्रु मित्र ऐं मान अपमान, थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो। रहे राज़ी सब ते, निंदा स्तुतिअ में साॻीअ रीत हले थो। धन ज़र मिल्कत बिना, ऐं शांति को अस्थिर चित्त वारो। सब्र में रहे जो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सब्र में रहे जो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण मुंहिंजी, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण मुंहिंजी, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो, श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थियो। जय दादा जय हो, जय दादा जय हो। बोलो जय दादा जय हो, जय दादा जय हो। चरण कमल में सिर निवाऊं,
उठत बैठत महिमा गाऊं। तू शिव शक्ति तू घनश्याम, तू ही है दिल दिल का धाम। जय दादा जय हो, जय दादा जय हो। तू ही पिता तू मेरी माता, तू भगवंत आनंद दाता। सत्य स्वरूप तू मेरे स्वामी, तू सर्वज्ञ अंतर्यामी। जय दादा जय हो, जय दादा जय हो। ज्ञान और ध्यान तू मेरी युक्ति, तेरे चरणों में मेरी मुक्ति। तेरे दर पर मांगे दूध, दासी अंजलि कीजे कबूल। जय दादा जय हो, ओ जय दादा जय हो। बोलो जय दादा जय हो, ओ जय दादा जय हो, ओ जय दादा जय हो, ओ जय दादा जय हो। नूरी ग्रंथ पेज 774। मुँह घर संत पधार्या। मुँह घर संत पधार्या, आज आया आया जीवन जियारा। जिन लय पुकार्यम प्यास में, ढूंढ्यम ढूंढ्यम तलाश में। सालन सारे जी आस में, सेत आया आया परम प्यारा। महर नजर से ई निहार्याऊं, चरण कमल में ई विहार्याऊं। अनहद शब्द उचार्याऊं, दिल में डीड़ा अची तिन ॿारिया। भरम जा पर्दा पाण खोलियाऊं, बाज जी बाणी वेही बोलियाऊं। अंदर अंदर छोलूं छोलियाऊं, तिन चरणन तां मैं सद बलहारा। सांत में ध्यान कहिड़ो ही ध्यायाऊं, ध्यान में जादू कहिड़ो लॻायाऊं। कुर्ब में काबू कयाऊं, छोड़ दिया नूरी सब वहवारा। दादा श्याम। अल्लाह 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 मौला। जंहिंजो नालो दादल शाह, जंहिंजो नालो दादल शाह। आऊं तो नन जी आया, जंहिंजो नालो दादल शाह, जंहिंजो नालो दादल शाह। आऊं तो नन जी आया, जहरी तहरी आया नन जी, जहरी तहरी। अल्लाह अल्लाह जहरी तहरी आया नन जी, जहरी तहरी आया नन जी। सारे दिन के साथ, सारे दिन के साथ। अल्लाह आऊं तो नन जी आया,
ओला आऊं तो नन जी आया जंहिंजो नालो दादल शाह जंहिंजो नालो दादल शाह आऊं तो नन जी आया अठही पहर तलब तिनी जी हो अठही पहर तलब तिनी जी अठही पहर तलब तिनी जी अथम ना बियो को चाह हो अथम ना बियो को चाह उकिर नंदर में ओताक बनायो उकिर नंदर में ओताक बनायो जाने एक अल्लाह अल्लाह जाने एक अल्लाह अल्लाह आऊं तो नन जी आया ओ अल्लाह आऊं तो नन जी आया जंहिंजो नालो दादल शाह पाप सबब विया खिन में जली पाप सबब विया खिन में जली बारियों बिरजी बारियों बिरजी उड़तुड़तम उनन लाए जेडियो उड़तुड़तम उनन लाए जेडियो ओ दिल में थिय रमघा ओ दिल में थिय रमघा अल्लाह आऊं तो नन जी आया ओ अल्लाह आऊं तो नन जी आया जंहिंजो नालो दादल शाह सूर सही सब सब्र में सरत्यूं सूर सही सब सब्र में सरत्यूं सूर सही सब सब्र में सरत्यूं हस्ती थी दीना अल्लाह हस्ती थी दीना रींदा पे ही अंगण अंजलिय जे रींदा पे ही अंगण अंजलिय जे रींदा पे रींदा पे रींदा पे रींदा पे ही अंगण अंजलिय जे वठी हलंदा वहदत रा वठी हलंदा वहदत रा अल्लाह आऊं तो नन जी आया ओ अल्लाह आऊं तो नन जी आया जंहिंजो नालो दादल शाह जंहिंजो नालो दादल शाह आऊं तो नन जी आया ओ अल्लाह आऊं तो नन जी आया अल्लाह आऊं तो नन जी आऊं तो नन जी आया मौला आऊं तो नन जी आया अल्लाह 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 आऊं तो नन जी आया
अज आया परदेसी पाण पधार्या अज आया दादा पाण पधार्या अज आया दादा परदेसी पाण पधार्या परदेसी पाण पधार्या जिंद लाए बेही रात मुजागी जिंद लाए बेही रात मुजागी तिन जीवन कई समूरी सभागी तिन जीवन कई समूरी सभागी परदेसी पाण पधार्या परदेसी पाण पधार्या अज आया परदेसी पाण पधार्या अज आया दादा पाण पधार्या अज आया हो अज आया आया परदेसी पाण पधार्या दादा पाण पधार्या मुखरियों तिन जो किया पेयु मुश्किल मुखरियों तिन जो किया पेयु मुश्किल चरण कमलता किया प्या चिमकल चरण कमलता किया प्या चिमकल ग्वालन वट आया गोकल में ग्वालन वट आया गोकल में गोपियों दिलियों खस्यो मोकल में गोपियों दिलियों खस्यो मोकल में परदेसी पाण पधार्या परदेसी पाण पधार्या अज आया परदेसी पाण पधार्या अज आया दादा पाण पधार्या अज आया हो अज आया आया परदेसी पाण पधार्या दादा पाण पधार्या आज वजन बीना शरनायो आज वजन बीना शरनायो अदियो न्या मुखे मुखे वाधायो अदियो न्या मुखे मुखे वाधायो नूरी निमाणी शाल निहारिने नूरी निमाणी शाल निहारिने चरणन में अज शाल विहारिने चरणन में अज शाल विहारिने परदेसी पाण
दादा पाण पधार्या अज आया हो अज आया अज आया 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 परदेसी पाण पधार्या जिन लाए वे ही रात मुजागी जिन लाए वे ही रात मुजागी तिन जीवन कई समूरी सभागी परदेसी पाण पधार्या परदेसी पाण पधार्या जाया आया परदेसी पाण पधार्या अज आया आया दादा पाण पधार्या अज आया आया दादा पाण पधार्या 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 प्रोफेसर साधु वासवानी एक बहुत अच्छे ओरेटर थे। जब वो शिक्षा देते, प्रोफेसर जाने माने लोग यहां तक कि दुनिया के अलग अलग शहर से भी उनकी शिक्षा सुनने के लिए दूर दूर से खींचे चले आते थे। कई नेशनल और इंटरनेशनल कॉन्फ्रेंसेस में भी उनको हमेशा बुलाया जाता था। यह उस दिन की बात है, आगरा में होने वाली एक कॉन्फ्रेंस में साधु वासवानी को इनवाइट किया गया था। वक्त की कमी को देखते हुए उन्होंने स्टेशन जाने के लिए एक टांगे की सवारी ली। दादा ने टांगे वाले से कहा, भाई साहब 3:30 बजे की ट्रेन है, हमें जल्द से जल्द स्टेशन पहुंचना है, नहीं तो हमारी ट्रेन छूट जाएगी। आप चिंता मत कीजिए साहब, हम आपकी ट्रेन को छूटने नहीं देंगे। टांगे वाला घोड़े को जोर जोर से चाबुक मारने लगा। दादा से ये देखा नहीं गया। विचलित होकर दादा बोले, अरे अरे भाई साहब, ये क्या कर रहे हैं? ऐसे मत मारिए बेचारे को, मत मारिए। आप ही ने तो कहा आपको जल्दी पहुंचना है। अब घोड़े को 2-4 चाबुक नहीं लगाऊंगा तो ये भागेगा कैसे? भाई साहब आप टांगा रोक दीजिए, बस रोक दीजिए यहाँ पर। टांगे वाले ने टांगे को रोक दिया। साधु वासवानी टांगे से उतरकर घोड़े के पास जाकर बोले, ईश्वर ने इंसान और जानवरों को एक समान बनाया है। हर एक के शरीर में ईश्वर बसते हैं। इन जानवरों को भी बिल्कुल हमारी तरह खुशी, दुख और पीड़ा महसूस होती है। अपने स्वार्थ के लिए किसी भी जानवर को कष्ट देकर मानो हम ईश्वर को ही दुख पहुंचा रहे हैं। साधु वासवानी वहां से अपना सामान लेकर वापस लौट आए। टांगे वाला चकित होकर उनको देखता ही रह गया। उस दिन साधु वासवानी की ट्रेन छूट गई। उन्होंने आगरा कॉन्फ्रेंस के आयोजकों को टेलीग्राम द्वारा इत्तला कर दिया कि वो नहीं पहुंच पाएंगे। अगर उस दिन साधु वासवानी आगरा कॉन्फ्रेंस में जा पाते तो शायद सिर्फ वहां आए हुए लोग ही उनकी शिक्षा सुन पाते। पर वहां न जाकर उन्होंने मानव जाति को उससे भी बड़ी एक ऐसी सुनहरी सीख दी जिसे लोग आज भी मानते हैं। Let us stop all killing. I appeal to you kindly to observe the 25th of November, Sadhu Vaswani's birthday, as a meatless day.
अपना रूहानी देश छोड़ जोगी बन यहाँ पधारे, अपना रूहानी देश छोड़ जोगी बन यहाँ पधारे। तुम कौन हो, तुम कौन हो, किस नाम से तुम्हें पुकारे। तुम कौन हो दादा, कौन हो, किस नाम से तुम्हें पुकारे। अपना रूहानी देश छोड़ जोगी बन यहाँ पधारे। बुद्ध बन हजारों को दिया दया का पैगाम, बुद्ध बन हजारों को दिया दया का पैगाम। ज्योत जगाओ अग्न बुझाओ पाओ तुम विश्राम, ज्योत जगाओ अग्न बुझाओ पाओ तुम विश्राम। दीनन के दाता हो दिया सबको दान, दीनन के दाता हो दिया सबको दान। नाम खुमारी नानक जैसी, नाम खुमारी नानक जैसी सूरत तेरी सुबहान, नाम खुमारी नानक जैसी सूरत तेरी सुबहान। तुम कौन हो, तुम कौन हो, किस नाम से तुम्हें पुकारे। तुम कौन हो दादा, कौन हो, किस नाम से तुम्हें पुकारे। अपना रूहानी देश छोड़ जोगी बन यहाँ पधारे। की तान छेड़कर कभी दिलों पे जादू चलाए, मुरली की तान छेड़कर कभी दिलों पे जादू चलाए। मीरा भूमि के कोने कोने में मोहब्बत मेले लगाए, मीरा भूमि के कोने कोने में मोहब्बत मेले लगाए। हूबहू ईशा देते सबको प्यार, हूबहू ईशा देते सबको प्यार। दर्द गम से बेखबर, दर्द गम से बेखबर दे सबको मेहर निहार, दर्द गम से बेखबर दे सबको मेहर निहार। तुम कौन हो, तुम कौन हो, किस नाम से तुम्हें पुकारे। तुम कौन हो दादा, कौन हो, किस नाम से तुम्हें पुकारे। अपना रूहानी देश छोड़ जोगी बन यहाँ पधारे। संत फ्रांसिस का तुझ में नजर आए, नूर संत फ्रांसिस का तुझ में नजर आए। जन जन में इश्क इलाही तू ही जगाए, जन जन में इश्क इलाही तू ही जगाए। चैतन्य बन के नर नार संग नाम तू गाए, चैतन्य बन के नर नार संग नाम तू गाए। गली गली में हरि बोल, गली गली में हरि बोल, हरि बोल, हरि बोल धूम मचाए। गली गली में हरि बोल, हरि बोल, हरि बोल धूम मचाए।
किस नाम से तुम्हें पुकारे, अपना रूहानी देश छोड़ जोगी बन यहाँ पधारे। मीरा बनकर मस्ती में छेड़े दिल के तार, मीरा बनकर मस्ती में छेड़े दिल के तार। नीर नैनन के पुकारे शाम बार बार, नीर नैनन के पुकारे शाम बार बार। लोगों के हित कारण बने तुम फकीर, लोगों के हित कारण बने तुम फकीर। कौन हो असल में तुम, कौन हो असल में तुम, बताओ अंजलि के पीर। कौन हो असल में तुम, बताओ अंजलि के पीर। तुम कौन हो, तुम कौन हो, किस नाम से तुम्हें पुकारे। तुम कौन हो दादा, कौन हो, किस नाम से तुम्हें पुकारे। अपना रूहानी देश छोड़ जोगी बन यहाँ पधारे। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम, हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम, हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम, हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम, हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम। दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम, हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम, हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। प्यारा भावरो ऐं मुंहिंजूं भेनरूं, नवजुवानों, बालकियूं ऐं बालको, मां शुक्रगुज़ार आहियां। शुक्रगुज़ार, तहे दिल शुक्रगुज़ार मां सभिनी भाउरनि जो, सभिनी भेनरुनि जो। प्यारा भाउरो ऐं मुंहिंजूं भेनरूं, ख़बर अथव कहिड़ो खज़ानो आहे उत्तम खज़ानो? न ही कपिड़ा,
न वांछा न उच्च न पैसो पदार्थ, यो सब कुछ नासवंत आहे, पर एक खजानो अथव जो अमर आहे, जंहिंखे काल छुही न थो सघे। एक खजानो जो आहे अकाल, जो आहे अमर। एक खजानो परम खजानो, एक खजानो जंहिं वास्ते देवताउनि पिया पुकारीनि, जंहिं वास्ते देव मंडल में भी पुकार पुकार प्यास प्यास वर वर उठे थी। उन खजाने जो नालो अथव प्यार, अथव पवित्र प्रेम। इहो प्यार पवित्र प्रेम हमी मूंखे ॾियो था, तंहिं करे अव्हांजे चरणनि में मां सिर थो झुकायां। मूंखे ख़ुशी आहे त हिते मां ॾिसां थो के बालक के बालकियूं हिन सभा में तिन खे ॾिसी मूंखे ख़ुशी थिए थी, छो त मां सम्झां थो त बालक ऐं बालकियूं प्रभुअ जे नज़दीक आहिनि, मूंखां वधीक नज़दीक आहियो अमी बालक अमी बालकियूं। तंहिं करे मुंहिंजो ॿियो अखर ई अव्हांखे आहे, मूंखे आसीस करियो, आसीस करियो, आसीस करियो। केतिरो न मूंखे अव्हां मां सिखणो आहे, थोरो कुझु अव्हां मां सिखियो आहियां, पर प्यास अथमि त वधीक वधीक बालकनि बालिकनि मां नंढनि नंढनि मां सिखां वधीक वधीक। अव्हां मां सिखी अव्हां जी ख़िदमत करे अव्हां जी आसीस वठी छॾ ही मानिक जन्म सफल करियां। हिकु ॾींहं जी यादगिरी मूंखे अचे थी, मां पंहिंजे प्यारीअ जन्म भूमीअ में आहियां। उन ॾींहुं प्यारी सिंध वतन मुंहिंजो, वतन असांजे अॿनि जो, उन वतन खां असीं हिन वक़्तु आहियूं परे, पर कीअं न मुंहिंजे दिलि जे अंदरि वरी वरी उमेद पई उथे, वतन वेंदासीं, वरी वतन पंहिंजे वेंदासीं, वरी वेंदासीं सिंध प्यारी, उन जी वरी वञी रूबरू आसीस वठंदासीं। हिन वक़्तु बनवास में आहियूं, पर इहो बनवास जो वक़्तु, इहो बनवास जो मुदो पूरो थींदो। अहिड़ी उमेद हिन दास जे दिलि जे अंदरि आहे। ऐं हिकु राति जो मां आहियां खुॾ ते, पंहिंजे घिटीअ में असांजो निमाणो घरु, ऐं मां मथे चाढ़ीअ ते वियो आहियां। राति जो वक़्तु आहे, मुंहिंजी प्यारी पूजनीय माता अचे थी, ॾाकण ते चढ़ी अचे थी। केतिरो वक़्तु मां खुॾ ते गुज़ारींदो हुउसि,
शांति में शांति में शांति में उन वक्त मां नंढो बालक होसि ऐं मुंहिंजी माता उनखे अची उन तुर थी अञा छो न लथो आहे हेठि मुंहिंजो प्यारो अञा मथे मथां हवा लॻेसि मथां सीउ पवेसि छा वेठो करे हेतिरो वक़्तु अमीअ प्यारीअ खे ख़बर कान त मां उते वेठो होसि शांति में छो त उन वक़्त बि मुंहिंजे जीवन जो भोजन खाधो हो शांत अमी अचे थी खुद ते अची मूंखे मिले थी ऐं उन वक़्तु अची थो चंड छिमके चंड छिमके चंड छिमके चंड छिमके ऐं मां पियो चंड ॾे निहारियां वरी वरी पियो चंड ॾे निहारियां मुंहिंजी माता चवे थी मूंखे प्यारा तूं छा वेठो करी तूं छा वेठो करी मां चवांसि थो अम्मी वेठो चंड ॾे निहारियां छो थो निहारी मूंखां पुछे थी चंड ॾे छो थो निहारी मां छा थो चवां अम्मी जेकर चंड खे वञी मां छुहां चंड खे वञी मां स्पर्श करियां इहा प्यास मुंहिंजे दिलि जे अंदरि आहे जेकर चढ़ी वञी चंड खे हथ लायां तॾहिं अमी खिले थी चवे थी इहे कीअं थींदो चंड ॾे तूं कीअं चढ़ी वेंदे उन वक़्तु मुंहिंजी प्यारी पूजनी माता के अखर चवे थी जे थोरो कुझु मूंखे हिन वक़्तु बि दिलि जे अंदरि यादि आहिनि छा थी चवे हाय चंड हाय चंड लहो तूं हेठि ऐं अची चिमक तूं मुंहिंजे प्यारे जे कमल मुखड़े ते अची चिमक तूं मुंहिंजे प्यारे जे कमल मुखड़े ते अमी सम्झे थी त मां चंड ॾे चढ़ी नथो सघां पर शल चंड हेठि रहे शल चंड पंहिंजी आसीस धारा हेठि मोकिले ऐं अची चिमके कमल मुखड़े ते मुंहिंजा प्यारा बालको मुंहिंजूं बालकियूं अॼोके ॾींहुं इहा आसीस आहे मुंहिंजी अमां मां हिक हिक जे वास्ते हिक हिक बालक हिक हिक बालकीअ वास्ते हीअ अथम प्रार्थना हे चंड अची चिमक तूं हिन बालक हिन बालकीअ जे कमल मुखड़े ते चंड कीअं चिमके अव्हांजे कमल मुखड़नि ते चंड कीअं चिमके कीअं चंड जी धारा अथव निर्मल चंड जी धारा अथव पवित्रता शल पवित्रता अव्हांजे मुंहनि में चिमके मुंहिंजा बालको मुंहिंजूं बालकियूं पंहिंजी जीवन साफ़ रखो पंहिंजी जीवन पवित्र रखो निर्मल सी रहो निर्मल सी रहो निर्मल सी रहो चंड वांगुर निर्मल सी चिमको 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 पोइ ॾिसो
अमांखे केॾी न ताक़त मिले थी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असांजी क़ौम, असांजी पंगत हिन वक़्तु किरियल आहे। सिंधी हिन वक़्तु छुर विछुर आहिनि, जुदा जुदा हंधनि आहिनि। मुंहिंजा प्यारा, मुंहिंजा भाउर, मुंहिंजूं भेनरूं किथे 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 न आहिनि। भॻल आहे हिन वक़्तु असांजी पंगत, पर भॻल पंगत थी छाहींदो केरु? केरु 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 छाहींदो? केरु छाहींदी? जिन जे कमल मुखरनि में अची चिमके चंड, निर्मल चंड। पवित्र पुरुष, पवित्र स्त्रियूं वरी छाईंदियूं। हीअ भॻल पंगत, भॻल पंगत वरी छहंदी इन्हनि जी आसीस हेठि। पाण खे निर्मल रखो, पाण खे पवित्र रखो। अव्हांजे अंदरि केॾी न ताक़त आहे, पर लिकल न सम्झो, न सम्झो, न सम्झो, न सम्झो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिन भॻल पंगत जा मेंबर भाउर ऐं भेनरूं मतां सम्झो त तव्हीं कमज़ोर आहियो। कमज़ोर कीन आहियो। अव्हांजे अंदरि हिक लिकल ताक़त आहे, हिक लिकल शक्ति, पर उहा शक्ति खुलंदी जॾहिं अव्हांजी जीवन निर्मल रहे, जॾहिं अव्हीं पवित्र थी रहो। निर्मल रहो, पवित्र रहो। पंहिंजे अंदर जी ताक़त, अंदर जी शक्ति खोलियो, खोलियो, खोलियो। लिकल शक्ति खोले खोले वञो। भाउरनि ऐं भेनरुनि वटि वञो, वञी तिन खे ही पैगाम सुनायो त असीं अञा बि ताक़त वारा आहियूं। असांजे अंदरि अञा बि शक्ति आहे। फ़क़ति खोलियो, फ़क़ति खोलियो, फ़क़ति खोलियो। शेवा करियो, तंहिं करे ग़रीबनि दुखियनि जी शेवा करियो। ग़रीबनि दुखियनि खे हमदर्दी ॾियो। ग़रीबनि दुखियनि खे प्यार ॾियो, निर्मल पवित्र प्यार। प्यार ॾेई पंहिंजे अंदर जी शक्ति खोलियो, खोलियो, खोलियो। ऐं हिन भॻल, हिन टुटल पंगत सिंधी क़ौम ते जादू लॻायो, जादू लॻायो, जादू लॻायो। ओम ब्रह्म कृपा केवल, कृष्ण कृपा केवल, गुरु कृपा केवल। ओम शांति शांति शांति। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, ॿियनि केतिरनि वास्ते जिन जा वीचार मां सम्झां थो त अॼु हिते असां सां आहिनि, पर जेके मजबूरियुनि सबबि शरीर तौर असां सां शामिल न थी सघिया आहिनि, तिन सभिनि वास्ते, सभिनि वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, 5 नवंबर उहो ॾींहुं जंहिं ॾींहं वास्ते हिन दास वरी वरी पे निहारियो,
ऐं मां सम्झां थो तव्हां मां किन ॿियनि बि वरी वरी पे निहारियो। उहो ॾींहुं अची वियो आहे, पाण सां केॾी न आसीस खणी अचे थो। इहा आसीस शल असां सभिनि ते अचे, सॼे विश्व ते अचे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सुबुह जो जाग थी, अखियूं खोलियुमि, उन खां अॻु दिलि जे अंदरि 4 अखर ॿुधमि, 4 अखर। इहे अखर मूं दिलि जे अंदरि वरी वरी पे पुकारिया आहिनि, वरी वरी पे उचारिया आहिनि। कहिड़ा 4 अखर? 4 अखर। कहिड़ा 4 अखर? 4 अखर ही कर क़बूल कदमनि में, कर क़बूल कदमनि में। गुरुदेव लाइकी की न अथमि, छो त वरी वरी आदर्श खां मुंहुं मोड़ियो आहे, ऐं वरी वरी पंहिंजे जीवन में तुंहिंजे सिख्या जी साखी की न ॾिनी अथमि पूरीअ तरह। पर तुंहिंजी कृपा केॾी न वॾी आहे। मुंहिंजूं भुलूं चुकूं बेशक वॾियूं, पर उन्हनि खां घणी वॾी आहे तुंहिंजी कृपा, तुंहिंजी महर, तुंहिंजो रहम, तुंहिंजो फज़ल, तुंहिंजी खिम्या। कर क़बूल कदमनि में, कर क़बूल कदमनि में। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, 2 हथ अदब जा ॿधी तव्हां प्यारनि खे वेनती थो करियां, आसीस करियो, आसीस करियो, आसीस करियो त पोएं पसाह ताईं गुरुदेव जे दर ते हिकु नौकर थी रहां, हिकु ख़सीस ख़ादिम, हिकु ख़िज़मतगार ऐं हिकु सभागे ॾींहं रे शल कदमनि में क़बूल पवां, क़बूल पवां, क़बूल पवां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, साधू वासवाणी हलियो आहे जमशेदपुर में। कलकत्ते खां ट्रेन रस्ते 4 कलाक परे जमशेदपुर, जिते टाटा आयरन एंड स्टील कंपनी वारनि 3 ॾींहंनि में अञा हिकु टाउनशिप ठाहिण शुरू कई हुई। उते केतिरा माण्हू रहंदा हुआ, हज़ारनि जे तइदाद में टाटा आयरन एंड स्टील कंपनी उन्हनि जे फैक्टरीज़ में कमु कंदा हुआ। गुरुदेव खे कोठ कनि था, निमंत्र मोकिलीनि था, तव्हीं अचो, अची असांखे गीता जी सिख्या सम्झायो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव खे गीता केॾी न प्यारी हुई। गीता न फ़क़ति पढ़ंदो हो, न फ़क़ति गीता ते उपदेश ॾींदो हो, पर गीता जे सिख्या जी साखी पंहिंजे जीवन में ॾींदो हो। एतिरे क़दुरु जो केतिरा माण्हू खिसको थींदा हुआ, अ लिविंग गीता, अ लिविंग मूविंग गीता, ही त पाण गीता आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं गुरुदेव हले थो। इन वीचार सां त मां 3 ॾींहं हुते गुज़ारे वरी कलकत्ता शहर में मोटी ईंदुसि, पर 3 ॾींहंनि में जमशेदपुर में हिकु नई फिज़ा पैदा थी वञे थी, हिकु नओं वायुमंडल। हिक हिक जे चपनि ते गीता जे के न के श्लोक आहिनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं गॾिजी मिंथ कनि था, गॾिजी वेनती कनि था त थोरा ॾींहं जेकर वधीक असां सां गुज़ारियो। ऐं गुरुदेव हफ़्तो उते रहे थो। हफ़्तो रोज़ निमा शाम जे वक़्तु मिलानी थिएटर ते हूंदो हो,
मिलानी थिएटर में, वॾो शाही थिएटर, उते सॼे नगर जा माण्हू अची कथा थींदा हुआ। ऐं रोज़ गुरुदेव साधू वासवानी गीता ते उपदेश ॾींदो हो। 7 ॾींहं पूरा थियनि था। गुरुदेव चवे थो हींअर मां मोटी वञा थो, मूंखे ॿिया कम करना आहिनि। उन ॾींहुं पछाड़ीअ जे ॾींहुं 7हें ॾींहुं हिकु नंढड़ी बालकी, संदसि अखियूं पियूं चिमकनि, संदसि मुंहुं पियो मुश्के, अचे थी, अची गुरुदेव खे चवे थी त मां 7 ई ॾींहं तव्हांजा उपदेश अची ॿुधा आहिनि। मूंखे ख़बर कीन हुई त गीता अहिड़ो अजीब शास्त्र आहे। मूं तव्हांजा 7 उपदेश ॿुधा आहिनि, तिन मां के ॻाल्हियूं मूं पूरीअ तरह सम्झूं कीन आहिनि। तव्हीं सुभाणे मोटी वञो था। मोटी वञण खां अॻु कृपा करे थोरनि अखरनि में मूंखे गीता जी सिख्या ॾेई वञो। गीता जी सिख्या थोरनि अखरनि में कहिड़ी आहे? गीता जी सिख्या थोरनि अखरनि में मूंखे जेकर तव्हीं ॿुधायो, तॾहिं गुरुदेव कहिड़ा अखर चवे थो? कहिड़ा अखर? आत्मावान थियो, आत्मावान थियो, आत्मावान थियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तव्हीं धनवान थिया, तव्हांखे धन्यवाद। पर धनवान न थिया त छा थियो? तव्हीं मानवान थिया, तव्हीं शानवान थिया, तव्हीं कुलवान थिया, तव्हीं विद्वान थिया, छा थियो? आत्मावान थियो। ॿियूं त सभु ॻाल्हियूं हिते ई रहिजी थियूं वञनि। धनवान थियूं था, लख करोड़ कठा करियूं था, बंगला मारियूं ठाहियूं था। इहे बंगला मारियूं, इहे लख करोड़ त हिते ई छॾिजी था वञनि। खणी त पाण सां कुझु बि नथा सघूं। आत्मावान थियो। इन करे रोज़ रोज़ मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, आत्मा जो धन वञो कठो कंदा, वञो कठो कंदा, वञो कठो कंदा। The noblest work is to cultivate the soul. Essentially, each one of us is a soul. And we are not the bodies that we wear. Each one of us is a soul. This truth, so many of us, alas, have forgotten today. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं पाण खे शरीर करे पिया सम्झूं, पर असीं शरीर कीन आहियूं। असीं त उहो आहियूं जो इन शरीर में निवास करे थो। आत्मावान थियो, आत्मावान थियो, आत्मावान थियो। आत्मा जो धन वञो कठो कंदा, वञो कठो कंदा, वञो कठो कंदा। थोरो थोरो करे हिकु ॾींहुं तव्हीं आत्मा जे धन में शाहूकार थी पवंदा। पोइ इहो धन तव्हां सां हमेशह हूंदो। ही धन त हिते रहिजी वञे थो, पर आत्मा जो धन जिते बि तव्हीं हूंदा, जंहिं बि हालत में तव्हीं हूंदा, तव्हां सां हमेशह हूंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे ज़रूरी आहे त पाण खे वरी वरी यादगिरी ॾियारियूं। हिन ज़माने जी वॾे में वॾी बीमारी चवंदा आहिनि कैंसर आहे, पर कैंसर खां वॾी बीमारी आहे असांजी वेसर। असीं विसारे था छॾियूं, विसारे था छॾियूं। सत्संग में अचूं था, ॿुधूं था, उन वक़्तु दिलि जे अंदरि कहिड़ियूं न शुभ भावनाऊं उथनि थियूं। हीअं कंदासीं, हूअं कंदासीं, पर संसार में वञूं था, सभु कुझु विसरी थो वञे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, यादगिरीअ जी ज़रूरत आहे। इन करे जेकर पाण खे वरी वरी यादि ॾियारियूं, कहिड़ी ॻाल्हि जी यादगिरी ॾियारियूं? यादगिरी ॾियारियूं त मां ही शरीर कीन आहियां, मां त उहो आहियां, मां त आत्मा आहियां, मां त शरीर कीन आहियां। I am not this, I am that. I am not this, I am that. I am not this, I am that. मां ही कीन आहियां जेकी पाण खे पियो सम्झां। मां त ॿी चीज़ आहियां, मां त उहो आहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो,
मुंहिंजूं भेनरूं, इहा यादगिरी पाण खे वञूं ॾियारींदा थी सघे कलाक खां पोइ। हिकु कलाक पाण सां 3600 सेकंड खणी अचे थो। हिकु कलाक में 3600 सेकंड। उन्हनि 3600 सेकंडनि मां फ़क़ति 5 सेकंड बचाए असीं जेकर पाण खे हिकु कलाक खां पोइ यादगिरी ॾियारियूं, मां ही कीन आहियां, मां ही शरीर कीन आहियां, मां पाण खे शरीर करे पियो सम्झां, न मां शरीर कीन आहियां, मां 5 तत्वनि जो पुतलो कीन आहियां, मां ही मिटीअ जो चोलो कीन आहियां, मां पृथ्वीअ जो कीओं कीन आहियां, मां त हू आहियां। I am not this, I am that. I am not this, I am that. I am not this, I am that. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहा न रुगो असीं पाण खे यादगिरी ॾियारींदा अचूं, वरी इहा यादगिरी असीं पाण खे ॾियारींदा अचूं, असांजी जीवन बदिलजी सघे थी। जे मां आत्मा आहियां, जे मां ही शरीर कीन आहियां, मां कूड़ में छो किरां। ॾिसो वरी संसार में वञूं था 5 रुपयनि जे करे, 50 रुपयनि जे करे, 500 रुपयनि जे करे, 5000 रुपयनि जे करे असीं कीअं न वरी कूड़ में वञी था किरूं, थोरे पैसे जे करे कूड़ में वञी था किरूं। असीं कूड़ में किरंदासीं कीन। असांखे जेकॾहिं परूर पइजी वञे असीं केरु आहियूं, असीं कूड़ खां जेकर परे रहूं, सच में पंहिंजी जीवन ॿधूं। ऐं जॾहिं सच में जीवन ॿधूं था तॾहिं असीं वञूं था पंहिंजे प्रीतम, पंहिंजे महबूब, पंहिंजे प्यारे जे नज़दीक पवंदा। I am not this, I am that. I am not this, I am that. I am not this, I am that. वञूं पाण खे यादगिरी ॾियारींदा। यादगिरीअ जी ॾाढी ज़रूरत आहे। पोइ जीअं न यादगिरी ॾियारींदासीं तीअं असांजे अंदरि सुवालु उथंदो, बराबरि मां ही कीन आहियां, मां हू आहियां, बराबरि मां शरीर कीन आहियां, बराबरि मां 5 तत्वनि जो पुतलो कीन आहियां, बराबरि मां ही मिटीअ जो चोलो कीन आहियां, मां त हू आहियां। हू छा आहे? What is that? हू छा आहे? हू छा आहे जंहिंखे गीता आत्मा करे कोठे थी, जंहिंखे जुदा जुदा नालनि सां करे कोठियो अथनि, के कंहिं नाले सां, के कंहिं नाले सां, उहो छा आहे? असांजे दिलि अंदरि इहो सुवालु उथंदो। पोइ तलाश में निकिरंदासीं। इहा तलाश असांखे ॿाहिरि कोन वठी वेंदी, इहा तलाश असांखे अंदरि वठी वेंदी। अंदर जे तलाश ते हलंदासीं। ऐं मानिक जनम त असांखे इन वास्ते मिलियो न, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही मानिक जनम असांखे इन वास्ते मिलियो त असीं अंदर जे तलाश ते निकिरूं, हली जेकी आहियूं असीं वास्तव में उनखे सुञाणूं, परूर पायूं त असीं केरु आहियूं। That is the purpose of this human birth. असांखे ह्यूमन बर्थ, असांखे मानिक जनम इन वास्ते मिलियो त असीं परूर पायूं, असीं केरु आहियूं, असीं छा आहियूं। असां हेल ताईं असां जानवरी जन्म केतिरा वरिता आहिनि, असां शायदि के इंसानी जन्म बि वरिता आहिनि, पर हेल ताईं असां पाण खे जानवर पे सम्झो आहे, असां पाण खे शरीर पे सम्झो आहे। इन करे असीं जानवरी हैवानी कमनि में मशगूल रहिया आहियूं। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असां मां हिकु आत्मा आहे। आत्मा जा परमात्मा खां परे कीन आहे, आत्मा जा परमात्मा खां ॿिए तरह कीन आहे। असीं साॻिया आहियूं। उहो छा आहे? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहो सुवालु जीअं असांजे अंदरि उथंदो तीअं असीं अंदर जे मुसाफ़िरीअ ते हलंदासीं। ऐं अंदर जे मुसाफ़िरीअ ते जीअं हलंदासीं तीअं असीं आत्मा जो धन वेंदासीं कठो कंदा, तीअं असीं वेंदासीं आत्मावान थींदा। आत्मावान थियो, आत्मावान थियो, आत्मावान थियो। छा करियूं?
जो असीं आत्मा जो धन कठो करियूं। गुरुदेव साधू वासवानी असांखे ॾाढा सवला साधन ॾसिया, ॾुखिया साधन कोन चयूं त वञी तव्हीं करियो, ॾुखिया साधन वञी करियो, न, बिल्कुलु सवला साधन। पहिरियों पहिरियों साधन जो चयूं ज़रूरी आहे, जेकॾहिं तव्हीं आत्मा जी परूर पाइणु चाहियो था, जेकॾहिं तव्हीं आत्मावान थियणु चाहियो था, धनवान थियणु चाहियो था, त तव्हीं कीअं न ॾिसो धन जे पुठियां पिया फिरो, धन जे पुठियां पिया डोरूं पायो। पर जे आत्मावान तव्हीं थियणु चाहियो त टे सवला साधन करियो। टे साधन कहिड़ा? पहिरियों ई पहिरियों साधन, रोज़ कुझु वक़्तु शांति में ज़रूरु गुज़ारियो। असांजा 24 कलाक, असांजा 8 पहर केॾे न गोर शोर में वञनि था। केतिरा माण्हू आहिनि सुबुह जो उथनि, पहिरियों ई पहिरियों कमु कंदा, हथ मुंहुं धोईंदा, तंहिंखां अॻु टीवी खे ऑन कंदा, फुल वॉल्यूम, टीवी पई वाका कंदी। सॼो वक़्तु उन्हनि वाकनि में असीं रहूं था, सॼो वक़्तु असीं गोड़ शोर में रहूं था। केॾो न गोड़ शोर चौगिर्द चौधार आहे। गुरुदेव साधू वासवाणी चयो त घटि में घटि 15 मिंट रोज़, 15 मिंट तव्हीं शांति में वेहो, वेही प्रभुअ सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करियो। तव्हीं ॾिसो तव्हां वटि को मित्र अचे थो, को दोस्त अचे थो, का साहेड़ी अचे थी, तव्हीं कीअं न उन सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करियो था। प्रभु हमेशह तव्हां सां वेठो आहे, 24 कलाक 8 पहर प्रभु तव्हां सां गॾु वेठो आहे। उन सां तव्हीं कॾहिं ॻाल्हियूं ई नथा करियो। प्रभुअ सां पंहिंजे दिलि जूं उजारतूं तव्हीं, सीक्रेट्स ऑफ योर हार्ट तव्हीं उन सां शेयर करे सघो था। पक थींदव कंहिंखे ॿिए खे ॿुधाईंदो की न। साहेड़ीअ खे न तव्हीं ॿुधाईंदियूं, पोइ साहेड़ी तव्हीं सम्झंदियूं साहेड़ी पाण सां रखे थी, साहेड़ीअ खे उणतुर थींदी, उनखे पंहिंजूं साहेड़ियूं आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदी। अहिड़ीअ तरह तव्हांजूं जेके गुज़ारतूं आहिनि सभु खुली थियूं पवनि। प्रभुअ सां तव्हीं गुज़ारतुनि जो ज़िक्र करियो, हू कंहिंखे की न ॿुधाईंदो। 15 मिंट वेही तव्हीं प्रभु सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करियो। 15 मिंट वेही तव्हीं प्रभु सां को न को नातो जोड़ियो। प्रभुअ खे चओ, प्रभु तूं मुंहिंजो पिता आहीं, तूं मुंहिंजी माता आहीं, तूं मुंहिंजो भ्राता आहीं, तूं मुंहिंजो महबूब आहीं, तूं मुंहिंजो मित्र आहीं। जेको नातो तव्हीं चाहियो वञो नातो जोड़ींदा। 15 मिंट वेही तव्हीं ध्यानु करे सघो था, पर ध्यानु शुरूआत में ॾाढो मुश्किल अथव। केतिरा माण्हू वेठा हूंदा आहिनि ध्यान में, सभु चवंदा आहिनि हीअ त को साधू आहे, पर हुन साधूअ खे ख़बर त संदसि हालत कहिड़ी आहे, मन पियो भिटके। 10 दिस धावत गुरुजन चवनि था, 10 ॾसाउनि में मन पियो भिटके। इन करे ध्यानु करणु फ़क़ति थोरनि लाइ आहे। ध्यान जो रस्तो हिकु लाइ कीन आहे। जीअं तव्हीं नाम उचारींदा, जीअं तव्हीं प्रभुअ जे वधीक वधीक नज़दीक ईंदा, तीअं तव्हांजो अंतःकरण वेंदो साफ़ थींदो, वधीक वधीक साफ़ थींदो। जीअं अंतःकरण साफ़ थींदो, तीअं मन जी चंचलता पाण ई दूर थी वेंदी, तव्हीं पाण ई ध्यान में वेही सघंदा। पर 15 मिंट शांति में ज़रूरु गुज़ारियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ॿियो साधन कहिड़ो? मूं तव्हांखे चयो न त 3 साधन, सवला साधन गुरुदेव असांखे बताया त आत्मा जे धन में कीअं वधो। दुनिया जे धन में त तव्हीं वञो पिया वधंदा, पर दुनिया जो धन सभु हिते ई रहिजी वेंदो। आत्मा जो धन बि कठो करियो। आत्मा जो धन रोज़ रोज़ थोरो थोरो करे वञो कठो कंदा। पहिरियों पहिरियों साधन शांति में घटि 15 मिंट तव्हीं शुरू करियो। ॿियो साधन जेको गुरुदेव असांखे बतायो सो हीउ, जेकॾहिं तव्हीं आत्मा जो धन कठो करणु चाहियो, जेकॾहिं तव्हीं आत्मावान थियणु चाहियो, त मन ऐं इंद्रियुनि खे रोकियो। मन ऐं इंद्रियूं ज़ाब्ते में रखो। इंद्रियूं ऐं मन तव्हांजे ज़ाब्ते में कीननि। इंद्रियूं पियूं भिटकनि, मन पियो भिटके, तव्हांजे ज़ाब्ते में कीन आहिनि। इन्हनि खे तव्हीं रोकियो, इन्हनि खे तव्हीं ज़ाब्ते में रखो। इन करे त्याग जे भाव में वधो।
गीता जो सेंट्रल वर्ड, गीता जंहिं ॻाल्हि ते ज़ोर ॾिए थी उहो आहे हिकु अखर, उहो आहे त्याग। त्याग। संत रामकृष्ण खां पुछऊं न त साईं असीं गीता पूरी तरह सम्झी नथा सघूं, असांखे थोरनि अखरनि में ॿुधायो त गीता जी सिख्या कहिड़ी आहे। तॾहिं संत रामकृष्ण चयो त मां तव्हांखे हिकु अखर में थो ॿुधायां, हिकु अखर में गीता जी समूरी सिख्या। उहा तव्हांखे उहो अखर मिलंदो जे तव्हां गीता 10 भेरा उचारींदा, चवंदा गीता 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 गीता। छा था ॿुधो? तागी तागी, त्यागी थियो, त्यागी थियो। सचो त्याग इन में की न आहे त मां गिरूर था कपिड़ा पाए अचां। सचो त्याग इन में की न आहे त मां पंहिंजो घर ॿार छॾे चवां मां वञ तो तपोवन में विया। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सचो त्याग इन में आहे त मां संसार में रहां, मां पंहिंजे घर ॿार जी संभाल करियां, मां पंहिंजा फर्ज़ पालन करियां, मां पंहिंजो कमकार कंदो रहां, पर त्याग में वधां, त्याग में वधां। त्याग जो भाव खपे। ऐं त्याग जो भाव तॾहिं मिले थो जॾहिं असीं तृष्णाउनि खां परे रहूं था। हिन संसार में तृष्णा जी ज़ुम ॾाढी तिखी आहे। हिक हिक खे तृष्णा पकड़े वेठी आहे, का न का तृष्णा हिक हिक खे पकड़े वेठी आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तृष्णा जे छिक खां आज़ाद तॾहिं थियूं था जॾहिं असांजे अंदरि गुरुदेव जे कमल कदमनि वास्ते, इष्ट देव जे कमल कदमनि वास्ते, प्यारे प्रभुअ जे कमल कदमनि वास्ते सिक पैदा थिए थी। छिक घटि थींदी वञे थी, सिक वञे पई वधंदी। जीअं सिक वञे पई वधंदी तीअं पाणे ई छिक वञे पई घटिबी, पाणे ई वञे पई घटिबी। पाणे ई मन ऐं इंद्रियूं शांत में अची वञनि थियूं। सिक वधायो। ऐं सिक प्रभुअ जी बख़्शिश अथव। सिक प्रभुअ वटां तव्हांखे मिली सघंदी। इन करे प्रभुअ जे दर ते भिखारी थी अची सिक लाइ प्रार्थना करियूं। प्रभु असांखे तूं सिक ॾे, असांखे तूं उकीर ॾे, असांखे तूं अंदर जो इश्क ॾे, असांखे तूं प्यास ॾे। वञूं प्रभुअ खां घुरंदा, वञूं घुरंदा, वेंदासीं न घुरंदा, असांखे परूर पवंदी त असीं त भिखारी आहियूं, असीं त भिखारी आहियूं, दर ते बीठा आहियूं, दर ते भिखारी थी बीठा आहियूं। ऐं जो भिखारी आहे सो पाणे ई निमाणो थी पवे थो। इन करे सचो इंसान हमेशह निमाणो आहे। जे निमाणा आहिनि से ई प्रभुअ जे दरबार में घिरी सघनि था। जिन खे मगरूरी आहे तिन खे परे रखंदा आहिनि, चवंदा आहिनि तूं तरस, तूं तरस। पर जेके निमाणा आहिनि उन्हनि खे चवंदा आहिनि हलो अंदरि, हलो अंदरि। तुंहिंजूं असांखे बंदियूं कोन ॾिसणियूं आहिनि। वी डोंट हैव टू लुक इनटू योर अकाउंट्स। तूं हलो अंदरि। निमाणा थियूं, निमाणा थियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, संतनि खे प्यारा अथव निमाणा, प्रभुअ खे प्यारा अथव निमाणा। ऐं मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, छो त मुंहिंजो वक़्तु अची पूरो थियो आहे। टियों साधन जेको साधू वासवाणी असांखे ॾसियो, टियों साधन सो हीउ त खिम्यावान थियो। जेकॾहिं तव्हां आत्मावान थियणु चाहियो था त खिम्यावान थियो। को तव्हां सां कीअं हलंदो, को कीअं हलंदो, हिन संसार में ज़रूरु के निकिरंदा जे पूरी तरह न हलंदा, ज़रूरु के निकिरंदा जे पूरी तरह आदर भाव न कंदा, ज़रूरु के निकिरंदा जे असां सां ठगी कंदा, असां सां कूड़ ॻाल्हाईंदा, असां बाबति घटि वधि वञी ॻाल्हियूं कंदा, ज़रूरु के निकिरंदा। असांखे ख़बर पवे असीं यकदमि उन्हनि खे माफ़ी ॾेई छॾियूं। दिलि जे अंदरि धिकार कंहिं वास्ते न रखूं, दिलि जे अंदरि भेदभाव कंहिं वास्ते न रखूं। जेकॾहिं असीं चाहियूं था त असीं आत्मावान थियूं, जेकॾहिं असीं चाहियूं था त असीं आत्मा जे धन में वञूं, वधंदा वञूं, वधंदा, सभिनि खे माफ़ी ॾेई छॾियूं। राति जो सुम्हूं तंहिंखां अॻु
असुल उन्हनि जो नालो गिनी, फलाणा टेकचंद तोखे माफ़ी, टेलराम तोखे माफ़ी, नालो गिनी भेनरुनि जो जिन बि खेनि तकलीफ़ ॾिनी हुजे उन्हनि जो नालो गिनी तोखे माफ़ी, तोखे माफ़ी, तोखे माफ़ी। इन माफ़ीअ जे भाव में वञूं वधंदा, दिलि जे अंदरि कंहिं लाइ बुग़्ज़ की न रखूं। बेशक जेकी असां सां थिए थो, असां शायदि कंहिं न कंहिं जन्म में उन सां अहिड़ीअ तरह हलिया हूंदासीं। हीअं रुॻो हिसाबु किताबु पंहिंजो चुकाइण आयो आहे। असीं पाण ख़ुशि थियूं त असांजो हिसाबु किताबु पूरो थी वियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तरसो न त फलाणो अचे मूंसां हीअं हालति कई आहे साईं, हाणे अची माफ़ी घुरे त मां खेसि माफ़ी ॾियां। न न न न न, उहो घुरे तंहिंखां अॻु हुनखे माफ़ी ॾेई छॾियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजो वक़्तु हिते पूरो थिए थो। वधीक तरसाइण जी ज़रूरत की न आहे, पर पाण सां इहो वीचार खणी वञो, आत्मावान थियूं। पेंट द पिक्चर्स ऑफ द लॉर्ड, गुरुदेव ईअं चयो न, पेंट द पिक्चर्स ऑफ द लॉर्ड। हिकु हिकु कमकार में, हिकु हिकु वचन ऐं वीचार में वञूं कृष्ण जूं तस्वीरूं चिटींदा। उहे तॾहिं चिटे सघंदासीं जॾहिं असांजे अंदरि आत्मा जो धन वेंदो, वधंदो ऐं आत्मा जो धन वधे थो जॾहिं असीं इहे टे साधन पालन करियूं था। रोज़ कुझु वक़्तु शांति में गुज़ारियूं था, त्याग जे भाव में वधूं था, निमाणा थियूं था, प्रभुअ जे दर ते भिखारी थी अची बीहूं था ऐं खिमियावान थियूं था। को कीअं हलंदो, सभिनी खे माफ़ी ॾेई छॾियूं था। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम प्रभु जी, मेरा नाम हो रहा है। प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है, तकलीफ और तंगी में नूर एक तो ही मददगार,
Thank you.